वज़ीराबाद में खबर शेयर कंदासीं जिते एहतजाजी कैम्प ते एहतजाजी महफ़िल थी आहे। तालका अस्पताल की इमारत 12 वरियनि खां मुकम्मल न करण, हेल्थ सेंटर में डॉक्टरनि ऐं दवाउनि जी खोट ख़िलाफ़ 10 ॾींहनि खां जारी एहतजाजी कैम्प तां मोहम्मद हसन जा तो सुंग सुर वर्खा कई आहे। एहतजाजी कैम्प ते मौजूद सियासी समाजी कारकुननि वॾे अंग में शिरकत कई ऐं नारेबाज़ी कई। सिंगार नुनारी, खुदा बख़्श सांगरो, ज़मीर मुगेरी, गुलाम मुस्तफ़ा कलोड़ो ऐं ॿिनि जिगवाणी में एहतजाज कयो वियो ऐं राग वारे अंदाज़ सां एहतजाज कयो। दोज़ख जहिड़ी दुनिया में तो आयो तुंहिंजे मट जो नाहे सोन न चांदी, सोन न चांदी, सिंधड़ी तुंहिंजे मट नाहे सोन न चांदी। दोज़ख जहिड़ी दुनिया में तो मूल जन्नत आंदी, मूल जन्नत आंदी। मुंहिंजो हर एक सजदो, मुंहिंजो हर एक सजदो, ओ मुंहिंजो हर एक सजदो तुंहिंजे कदमनि ते चुमंदो, सिंधू वांदो रहंदो, तुंहिंजे कदमनि खे पियो चुमंदो, सिंधू रहंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, ओ जुग जुग जीअंदो रहंदो। सिंध बि रहंदी, सिंधी रहंदा, सिंधू वांदो रहंदो, सिंध बि रहंदी, सिंधी रहंदा, सिंधू वांदो रहंदो। आयो बोले दो, बोले दो, MBA बोले दो, बोले दो, बोले दो, MBA बोले दो, ओ चारी आहे चारी राती। तुझे मट जो नाहे सोन न चांदी, सोन न चांदी, सिंधड़ी तुझे